नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾह मेल में खबर ॾींदा हलूं तो उमरकोट वासी भील बिरादरी जी शादीशुदा 4 ॿारनि जी मां घरान निकरी ज्ञानचंद भील सां सांगड़ जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो। असांजे पोयां अगवा जी एफआईआर कई आहे ऐं त हीअ छोकिरी तव्हांजे साम्हूं वेठी आहे। संतोषी नालो आहे, उमरकोट जी रहवासी आहे, साजन भील जी धीउ आहे। आउं उमरकोट जो रहवासी आहियां। असांजो जेको ज़ात हिकिड़ी ई आहे ऐं पोयां असांजे माइटनि ते जेको आहे अगवा जी एफआईआर ऐं कुझु माण्हू आहिनि जेको नाला असां तव्हांखे ॿुधायूं था। इहो जेको गॾिजी असांजे 2 टे दफ़ा हमलो बि कयो आहे, मारण जी धमकियूं बि ॾियनि था ऐं अञा ताईं बि असांखे ॻोल्हियुनि पिया त जिते बि मिलिया त हिनखे मारींदासीं, घर बि असांखे नथा अचणु ॾियनि। ऐं असां जेको प्यार जो परणो कयो आहे ऐं हाईकोर्ट हैदराबाद सगोरी में असां पेश थिया आहियूं ऐं इहा ई असांजो मुतालबो आहे त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं जेके नाला तव्हांखे ॿुधायूं था इन्हनि माण्हुनि मां असांखे जान जो ख़तरो आहे। असांखे कूड़ी एफआईआर बि हिननि कटाई आहे ऐं जेको माइटनि खे तंग बि कनि था ऐं हाणे असांजो जेको बि नुक़सानु थियो त उन जा ज़िम्मेवार इहे ई शख़्स आहिनि। छा नाला आहिनि उन जा? जी, हिकिड़ो त भुगड़ो भील आहे, ॿियो रायचंद भील आहे, ॻोठ मांदल जो, ॿियो मोहन भील आहे, ॿियो होम्योपैथिक डॉक्टर आहे डॉक्टर पारू भील आहे ऐं ॿियो सर नानजी आहे जेको हिन जो अॻियो मुड़ुसु हो, ॿियो मल्हार आहे हुनजो पीउ आहे, ॿियो आरब आहे सर, टियों भांजी आहे सर ऐं ॿियो भीमराज भील आहे जेको पटेल आहे मांदल ॻोठ जो। नारी अॻु में शादीशुदा आहे? जी हाँ सर। घणा ॿार साईं? 3 ॿार हुआ सर अॻु में जेको हिन सां गॾु आहिनि ऐं 3 महीना अॻु में हिन जो मुड़ुसु जेको आहे घरां हिनखे कढे छॾियो ऐं हिन जो मुड़ुसु मवाली हो, शराब पींदो, डेली तशदुद कंदो। 3 महीना अॻु हिनखे घरां हिन जो सेपरेशन थियो, कढे छॾियो त मुंहिंजे तरफ़ां तोखे तलाक आहे, ज़बानी तलाक ॾेई घरां कढे छॾियो। हिनखे चईं त तूं मुंहिंजे घर खां निकिरी वञ। पोइ हिन बि दर बदर वारी ज़िंदगी गुज़ारी पई ऐं पोइ जेको असां ख़ुशी सां पंहिंजो प्यार जो परणो कयो आहे। वधीक ही पाण वात वकील तव्हां हिन सां पुछी सघो था। बस असांजा दुश्मन ई आहिनि, असांखे तहफ़ुज़ ॾियो। केरु आहिनि दुश्मन तव्हांजा? डॉक्टर पारू, सेठ भुगड़ो सब्जी मंडी ऐं भीमराज भी, रायचंद, नानजी, मला, आरब। नानजी मुंहिंजो अॻियो मुड़ुसु आहे, हिन मूंखे 3 महीना अॻु में घर खां लोधे कढे छॾियो। कहिड़ी ॻाल्हि लोधे कढियो तव्हांखे? घरां बस शराब पीओ, शराब पींदो, मवाली नशे में मारे कढे छॾियो। मुंहिंजे ॿारनि समेत मूंखे घर खां लोधे कढे छॾियो। तो तव्हां पसंद जी शादी कई है? जी हाँ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।